जय झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान के माध्यम से अज मां रिंकू जी तव्हां खां ॻाल्हाइण आई आहियां। पूरे सिंधी समाज जे लाइ मूंखे अज तव्हांखे इहा ॻाल्हि चवणी आहे कि को भी धर्म, को भी मज़हब, का भी पूजा, का भी भक्ति, का भी यज्ञ, हवन, जल, चांवर, ही श्रद्धा आहे, ही भक्ति आहे। पाण खे को अधिकार कोन्हे के भी मज़हब ला, के भी वडन ला, के भी साईं ला, के भी धर्म ला ॻाल्हाइण ला पाण खे को अधिकार कान्हे। खे जंहिंमां सुठो लगे, जंहिंखे जंहिंमां शांति लगे हू कंदो न। चाहे हू नाम जपे, चाहे हू माला जपे, चाहे हू चांवर लगाए, चाहे हू जोत ॿारे, चाहे हू सुबह जो उथे, चाहे हू रात जो ध्याए, ही हुनजी श्रद्धा, ही हुनजी भक्ति, ही हुनजो मजहब। पाण खे को अधिकार कोन्हे के भी मजहब ला ॻाल्हाइण ला, चवण ला। न रिंकू जी, कॾहिं भी न। पाण खे के मजहब ला न ॻाल्हाइणो आहे। अॼु मुंहिंजो सिंधी समाज खे तव्हां ॾाढी चोट पहुचाई आहे, ॾाढी चोट पहुचाई आहे। हिंदू सनातन धर्म वासुदेव कुटुंब, असां सभी धर्मन खे, सभी देवी देवताउन खे मञंदा आहियूं। असांजे लाइ सब उच्च ऐं सब महान आहिनि। रिंकू जी, तव्हां असांजे पूरे सिंधी समाज खे ॾाढो चोट पहुचाई आहे। त मां अॼु सिंधी समाज लाइ करे सिंधी समाचार राजस्थान जे समक्ष तव्हां खां निवेदन थी करां कि अॻितां ईअं तव्हां कॾहिं न ॻाल्हाईंदा, के धर्म लाइ न ॻाल्हाईंदा, के धर्म खे उच्च ऐं नीच न चईंदा। सब महान आहिनि, सब सुठा आहिनि।